अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गडावा यहाँ संजहा सैयद। अल्लाह से हेडलाइंस तरफ। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जी सदारत हेठ आला सतही इजलास ॾखण बलूचिस्तान तरक्याती पैकेज ते अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर-ए-आज़म पारां बलूचिस्तान जे वॾे वज़ीर जी सरबराही में एपिक्स कमेटी जो इजलास न थियण ते ॻणिती जो इज़हार। वज़ीर-ए-आज़म हिदायत कई आहे त एयरपोर्ट खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे ऐं गवादर तोड़े तिब्बत में 2 नर्सिंग कॉलेज जल्द खां जल्द तामीर कया वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 25 साल पुराणे केस में नैब अपीलूं इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी लाइ मुक़रर कयूं वयूं। आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ आरसीएस ट्रैक्टर ऐं ARY गोल्ड रेफरेंस में नैब अपीलूं इस्लामाबाद हाई कोर्ट सूमर ते ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾियूं। अपीलुनि ते ॿुधणी चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह ऐं जस्टिस आमिर फारूक ते ॿधल बेंच कंदी। मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ PDM पारां अॼु कराची जे सदर वारे इलाइक़े में रीगल चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। एहतजाज जी क़यादत मौलाना फज़ल रहमान कंदो। नून लीग जी नुमाइंदगी शाहिद खाकान अब्बासी कंदो। एहतजाज में BNP सरबराह तरमिंगल महमूद अचकज़ई ऐं ॿिया अॻवान बि शिरकत कंदा। नून लीग जो सदर शहबाज शरीफ तबियत ख़राब हुजण सबबि एहतजाज में शिरकत न करे सघंदो। रीगल चौक ॾांहुं ईंदड़ बीहड़ रोडनि खे बंदि करे ट्रैफ़िक खे मुतबादिल रस्तनि ॾांहुं मोड़ियो वेंदो। सीनियर सियासतदान अॻूणे MPA या मदद अली जे अॼु पहिरीं वरसी मल्हाई पे वञे। वरसी तक़रीब में शिरकत लाइ वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, ॼाम नवाज़ अली पहुतल, सूबाई वज़ीर ऐं ॿिया अॻवान बि शरीक। सखर जी एहतसाब अदालत में खुर्शी शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमनी खां वधीक असां रखण वारे केस जी ॿुधणी। सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह, फारूक अली शाह ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश। एहतसाब अदालत पारां फारूक शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस में 11 मरीज़ फौत। हयातियूं विञाइलनि जो अंग 28,595 थी वियो। 24 कलाकनि दौरान 231 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,79,737 थी वियो। कोरोना वायरस जो शरह 68% रही। मीरपुर ख़ास वेझो गोल्ड मोहम्मद बिरोही वटां कमनि जे फसल मां औरत जो गलो कपियल लाश ठाहियो। लाश जी सुञाणप सैटेलाइट टाउन जे रहवासिण सना ताज तौर थी आहे। घोटकी भरसा ॻोठ अली महर वासी फयाज़ अहमद महर गुज़िरियल ॾींहं खां गुम आहे। संदसि वारसनि पारां ॻोल्हा बावजूदि को ॾस पतो न पियो। NC दाख़िल। ऐं गॾा वेझो मोहम्मद ॻोठ भरसा तेज़ रफ़्तार बस 2 मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वई। 1 फौत, 1 ज़ख़्मी। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो।